तव्हांखे जीअं त ख़बर आहे त असां डिसंबर खां वठी अकेडमी अदबी मक़सदनि जी शुरूआति करे चुका आहियूं। हिन वेब मैग्ज़ जो मक़सदु इहो आहे त जीअं त हिन वक़्तु सूरत हाल अहिड़ी हुई त हर को माण्हू घरु हुयो, पाण में मेल मेलापा न पिया थी सघनि। उन जे करे असां सोचियोसीं त घर वेठे घटि में घटि हिक ॿिए सां हिन नमूने राब्ते में रहो। जनवरी वारो मैग शेख अयाज़ नंबर हो ऐं हीउ असांजो जेको नंबर आहे इहो आम शुमारो आहे, पर उन में हिकु कार्नर असां वैलेंटाइन डे जे हवाले सां असांजे पुराणनि सीनियर दोस्तनि जी शाइरीअ सां सींगारियो आहे। हिन में हर को दोस्त हिसो वठी सघे थो, पर ज़ाहिर आहे वारे वारे सां उन्हनि जी शयूं शामिलु थींदियूं ऐं असांखे रिकॉर्डिंग करे मोकिलींदा। असां हिन खे वीडियो ते ई मुश्तमिल रखणु चाहियूं था ऐं इहा असांजी गुज़ारिश आहे त हू असांखे पंहिंजनि तख़लीक़ुनि जा वीडियोज़ व्हाट्सएप में या असांजे हिन मैसेंजर में वीडियोज़ मोकिले, पर उहे वीडियोज़ 5 या 6 मिंटनि खां वधीक न हुजनि, छाकाणि जो ॾिसंदड़ 5-6 मिंट का बि हिकु शइ ॾिसी सघनि था, उन खां पोइ वधीक हू उन ते तवजो नथा ॾियनि। तव्हांजी वॾी महिरबानी। हिन शुमारे में हबीब साजिद जी शाइरी, सुमरो शबीर जी कहाणी ऐं असांजो हिकिड़ो स्कल्प्टर आहे याज़ मंगी, उन जी तख़लीक़ ऐं उन जी तख़लीक़ ते ॻाल्हाइण लाइ प्रोफेसर सईद मंगीअ खे सहमत ॾिनी आहे। ऐं जीअं मूं चयो त उहो वैलेंटाइन कार्नर आहे जंहिंमें अब्दुल गफ़ार तबस्सुम, इमदाद हुसैनी, शमशेर अल हैदरी ऐं शबीर आतिफ़ जी शाइरी शामिल आहे। तव्हांजी महिरबानी। तव्हांखे ही मैगज़ीन ज़रूरु पसंदि ईंदी। जे पसंदि अचे त उनखे लाइक ज़रूरु कंदा। नसरी नज़म जो उनवान आहे फुल स्टॉप। बस घणो थियो ऐं मूं फुल स्टॉप लॻाए छॾियो तुंहिंजी यादुनि अॻियां। हिकु फोटूअ में तूं ऐं मां भाकुरे हुयासीं। फोटू डिलीट कंदे थोरो मुंहिंजी आङुर में लर्ज़िश थी हुई ऐं बसि। पर पोइ घणो कुझु तब्दील थींदो हलियो वियो ऐं पोइ घणो कुझु तब्दील थींदो हलियो वियो। मां NICVD जे एमरजेंसी रूम में बेड ते लेटियल दिलि जे बग़ावत जो ग्राफ ॾिसी रहियो आहियां। ब्लड प्रेशर जी तरतीब मुसलसल घटि ऐं वधि थी रही आहे। डॉक्टर मुंहिंजी अखियुनि में ॾिसी चयो, अव्हांजे ॿिन्ही माणकियुनि ते हिकु तस्वीर छापियल आहे, उहा हटे ई नथी। नज़र कीअं चेक कजे? मां जेतिरो अरसो बि तोखां फुल स्टॉप में रहियुसि, इस्पताल में पियल रहियुसि। मुंहिंजो जिस्म हाणे बग़ावत सहण जहिड़ो न रहियो आहे। मां ॾिसी रहियो आहियां मुंहिंजे जिस्म जा बाग़ी घरड़ा तमामु तेज़ीअ सां तुंहिंजे ख्वाब नगर ऐं मुंहिंजे तख़लीक़ नगर ॾांहुं वधी रहिया आहिनि। हिकु छिते लश्कर जे आॾो मां बेवस सुतल आहियां ऐं दिलि जे गिराफ ॾांहुं तके रहियो आहियां, जेको तमामु तेज़ीअ सां सिधी लकीर में तब्दील थी रहियो आहे। उन्वान अथसि रिटायर। अज़ीज़ म्यूनिसिपल इंस्पेक्टर हो। माण्हुनि पारां सरकारी हदुनि ते कयल कब्ज़नि जा पैसा वठी ईअं रमंदो हो ॼण त माण्हुनि खे पंहिंजे खाते वारी ज़मीन मां टुकड़ो ॾिनो हुजे। मुला रमज़ान जो किरियाने जो दुकानु सुठो पए हलियो। दुकान में सामान रखण जी जाइ खुटी पयसि
त हिकु ॾींहुं अज़ीज़ खे बोतल पीआरींदे पंहिंजे मतिलब जी ॻाल्हि चोरियईं। अज़ीज़ मुर्की पियो। मुला कुझु पैसा संदसि खीसे में विझंदे खेसि चयो त पोइ मां हा सम्झां न। हा, अज़ीज़ मुर्कंदो हलियो वियो। मुला कुझु ॾियारनि खां पोइ दुकान डराए जॾहिं आयरो खणायो त इहो रोड ॾांहुं सुरियल हो। पोइ थियो हीअं जो म्यूनिसिपल जा 2 माण्हू वटि पहुची विया। अड़े मुला, सरकारी जाइ ते कब्ज़ो। हिकिड़े अचण सां ई शोखीअ मां चयसि। मुला इहो ॿुधी हको बको थी वियो। पोइ झट में पाण संभालींदे मुर्की खेसि चयो, साईं थोरो त वधायो अथमि, इहो कोई एॾो वॾो मसइलो बि कोन्हे। कीअं कोन्हे, चरियो थियो आहीं छा? म्यूनिसिपल अमलदार संदसि जवाबु ॿुधी वेतर ॼण त चिड़ी पियो। पर साईं, पर खे छॾ, ड्राए अध दख़ली, न त म्यूनिसिपल जो बिल्डोज़र अची बीहंदो ई। ॿिए हमरा मुला जी ॻाल्हि अध में कटींदे खेसि वधीक परेशान करे छॾियो। पर साईं, मां त अज़ीज़ इंस्पेक्टर खे ख़र्ची ॾिनी आहे, पोइ चरियो आहीं छा? अज़ीज़ इंस्पेक्टर रिटायर थी वियो आहे, हाणे म्यूनिसिपल इंस्पेक्टर मां आहियां। म्यूनिसिपल इंस्पेक्टर मुला जी ॻाल्हि अध में कटींदे खेसि छड़ ॾींदे चयो। इहो ॿुधी मुला ॻीतनि में पइजी वियो। मां रिटायर थियण खां पोइ बि कम साॻिया? मुला भुणकियो ऐं वधीक चती लॻण ते अफ़सरदा थी वियो।
मुजस्म साज़ी दुनिया जो क़दीम हुनर आहे ऐं पूरी दुनिया में मां सम्झां जेके बि सिविलाइज़ेशन्स आहिनि उन्हनि में मुजस्म साज़ी अहम हिकिड़ो असांजो जुज़ आहे जंहिंसां आर्ट जी हिकिड़ी जमालियात खे बि असां सम्झूं था। तारीख़ी पहलू खां बि उनजी तमामु घणी अहमियत आहे। उहा मौजूदु इंडस सिविलाइज़ेशन हुजे, इजिप्शियन हुजे, मेसोपोटामिया हुजे ऐं केतिरियूं बि जेके तहज़ीबूं आहिनि उन में माण्हुनि पंहिंजे इज़हार लाइ जिते ॿिया पंहिंजा पेंटिंग्स कयूं आहिनि गारुनि में पिक्टोग्राफी ठाही आहे उते मुजस्म साज़ी तमामु घणो हिकिड़ो अहम कमु आहे ऐं इहो दुनिया में तमामु चंद माण्हुनि खे इहो हुनुरु अचे थो। असांजे मुल्क में हुनुर साज़ी जे हवाले सां जॾहिं ॻाल्हाईंदासीं त खोड़ सातरा इदारा आहिनि, खोड़ सातरा आर्टिस्ट आहिनि जेके पेंटिंग्स कनि था, मुख़्तलिफ़ ॿिया कम कनि था, पर मुजस्म साज़ी जेके असां स्कल्पचर चऊं था उहे तमामु घटि माण्हू आहिनि, बल्कि न हुजण जे बराबरि आहिनि। सिंध में असां जॾहिं ज़िक्र कंदासीं मुजस्म साज़ी जो त असांजो सीनियर हिकिड़ो आर्टिस्ट आहे रियाज़ मंगी, जंहिंजो कमु जेको अहम इन करे आहे जो तमामु हिकिड़े मुख़्तलिफ़ हिन में मूड में ठाहे थो, मुख़्तलिफ़ मीडियम में ठाहे थो। उहो हमेशह पंहिंजे कम जे हवाले सां सुञातो वञे थो। सिंध में जेतिरा बि मुजस्मा साहिब हिन महिल आहिनि जेके चंद आहिनि उन में मां सम्झां थो हिन वक़्तु रियाज़ मंगी अहम माण्हू आहे जेको उन दौर में कमु कंदो रहियो आहे जॾहिं माण्हुनि खे इन मुतलिक़ एतिरी ॼाण बि न हूंदी हुई। ऐं रियाज़ मंगी जे लाइ मां इहो चवंदुसि त हू हिकिड़ो क्रिएटिव इंसानु आहे जंहिं फितरत सां तमामु घणी मोहबत कई आहे, जंहिं आर्ट खे पंहिंजी उन सेंसिबिलिटी सां एक्सप्रेस कयो आहे, हुन मुख़्तलिफ़ शयुनि खे एक्सप्लोर करे एक्सप्रेस कयो आहे। ऐं न सिर्फ़ु एतिरो बल्कि हुन पंहिंजे इन हुनर खे वधीक अॻिते वधाइण लाइ नेशनल कॉलेज ऑफ आर्ट्स लाहौर मां बि हुन तरबियत हासिलु कई। उन खां पोइ फाइन आर्ट शोबो यूनिवर्सिटी में हुन पंहिंजी तालीम हासिलु कई, जंहिंमें मास्टर्स कयईं फाइन आर्ट्स में, जिते ए आर नागोरी साहबु हुनखे मिलियो उस्ताद, ॿिया उस्ताद खोड़ मिलिया, पर उते असांजो इहा ख़ुशी आहे असां लाइ त ए आर नागोरी जेको दुनिया जो एॾो वॾो प्रोफेसर हिकिड़ो आर्टिस्ट रहियो, उहो रियाज़ मंगी जे कम खे न सिर्फ़ु पसंदि कंदो बल्कि उन दौर में बि शागिर्दी दौर में बि खोड़ सातरा आर्टिकल्स ऐं अंग्रेज़ी अख़बार में लिखिया। रियाज़ मंगी जो कमु आहे बुनियादी तौर ते उन में मुंहिंजे लाइ अहम शइ इहा आहे त हिकु त हू पंहिंजो जेको मुजस्मो ठाहे थो उनजो पसंदीदा जेको मीडियम आहे वुड आहे। ॿियनि में बि हुन सभु कमु कयो आहे। हुन कलंदर शहबाज़ जे मुख़्तलिफ़ उर्सनि जा अवार्ड ठाहिया, ॿिया कम कया ऐं उन में लेड में कमु कयो, पितल में कमु कयो, फाइबर ग्लास में कमु कयो, वैक्स में कमु कयो। मां सम्झां तक़रीबन मूड्स जेके हिन जा मीडियम यूज़ कया आहिनि, पर उनजो पसंदीदा जेको मीडियम आहे उहो वुड आहे। ऐं वुड में बि कद आदम बल्कि उनखां वॾा वॾा मुजस्मा हुन ठाहिया आहिनि। ऐं अहिड़े क़िस्म जो कमु मुंहिंजे साम्हूं मां सम्झां त पाकिस्तान में अहिड़ो माण्हू कोई कोन्हे जे एॾा वॾा मुजस्मा ऐं एॾी तादाद में ठाहिया हुजनि। ऐं उनजा जेके मौज़ू आहिनि उहे बि तमामु ज़बरदस्त आहिनि। उनजे पंहिंजे मौज़ूअनि में तव्हां ॾिसंदव त उनजो सभ खां सुहिणा मौज़ू आहिनि। ऐं उन में उन सिंधी माण्हू जी सोच जी अकासी थिए थी, जंहिं मूं चए थो त प्रे फॉर ऑल, ऐं जीअं आलम लाइ दुआ थियल आहे शाह साईं जी, त उनजी मौज़ूअनि में प्रे फॉर ऑल आहे, वेटिंग फॉर होप ऐं सुठे जी उमेद लाइ, ऐं इन खां अलावा सर्च सोल ऐं फैंटेसिटी आहे ऐं थर्स्ट आहे, ब्यूटी आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके नेचर जा हिकिड़ा खोड़ सतरा टॉपिक आहिनि जंहिं ते कमु कयो आहे। टेक्निक जेकी रियाज़ मंगी पंहिंजी इस्तेमालु करे थो उहा हिकिड़ी तमामु अहम आहे। उन में समटाइम तमामु मॉडर्निज़म में कमु थो करे ऐं हुनजे स्कल्पचर में तव्हां ॾिसंदव मुख़्तलिफ़ भले इन्फ्लुएंसिस तव्हांखे नज़र अचनि, पर हुनजे कम जी हिकिड़ी सुञाणप पंहिंजी आहे। हुन न सिर्फ़ु प्रोमिनेंट पर्सनैलिटी खे बि ठाहियो आहे, ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो मुजस्मो बि ठाहियो जेको बेनज़ीर भुट्टो खे बि पेश कयो। इन खां अलावा खोड़ सत्र मौक़नि ते हिन तमामु वॾा वॾा कमु कया आहिनि। ऐं हू अॼु बि जेतोणी की हू आर्ट जे शोबे में पढ़ियो, पर हुनजी नौकिरी मुख़्तलिफ़ इदारनि में रही, PI में कमु करे रहियो आहे हिकु ऑफिसर जी हैसियत में, पर हुनजो आर्ट जो शौक़ु आहे, हुनजो जो घरु आहे, हुनजो स्टूडियो जेको आहे हुन में अॼु बि वॾी वॾी साइज़ुनि जा अवां मुजस्मा ॾिसंदव। ऐं मुजस्मा साज़ी जे हवाले सां, हुन हुनर जे हवाले सां, ऐं ख़ासि तौर ते हुनजो स्टाइल जेको आहे, उहो स्टाइल जेको आहे उहो तमामु मुनफ़रिद आहे। उहो रियाज़ पंहिंजो मेंटेन कयो आहे। रियाज़ जो मुजस्मो जॾहिं बि कोई ॾिसंदो त उनजी इन्फ्लुएंस नज़र ईंदी। ऐं उनजे में ख़ासि इहा ॻाल्हि त उन सिंबॉलिक वर्क कयो आहे किथे किथे,
ऐं किथे ट्रेडिशनली कम खे बि खणी आयो आहे। पर मीन वाइल हुन पंहिंजे फॉर्म्स खे वॉल्यूम खे जंहिं तरीक़े सां कंपोज़ कयो आहे ऐं जीअं ख़ूबसूरती सां उनखे मूवमेंट ॾिनी आहे उहा ॾाढी कमाल जी ॻाल्हि आहे। मूंखे ख़ुशी थींदी आहे त रियाज़ खे नेचर में खोड़ सातिरियूं शयूं मुजस्माई थी लॻंदियूं आहिनि ऐं उन करे हुन पंहिंजे हमेशह नेचर मां शयूं हथु कंदो आहे। उनमें खोड़ सत्र अहिड़ा मॉन्यूमेंट्स वग़ैरह जेके नंढा नंढा हूंदा आहिनि, वुड जा हिकिड़ा पीस हूंदा आहिनि जेके हुनजी अखि आहे उहा नज़र उहा ॻोल्हींदी आहे ऐं शयूं हुनखे मिलंदियूं आहिनि। गॾोगॾु वॾा वॾा हिकिड़ा काठी जा पीसिस हथु कंदो आहे जंहिंखे हू ॾिसंदो आहे त हुनमें तस्वीर हुनखे नज़र ईंदी आहे ऐं हू पोइ हुनखे ठाहिण जी कोशिशि कंदो आहे ऐं हू ठाहींदो आहे। मां सम्झां थो त सिंधी तारीख़ में जॾहिं मुजस्मे सादी तारीख़ लिखी हुई त रियाज़ मंगी जे नाले खां सवाइ पूरी कोन थींदी, छो त हीअ 40 साल खां मथे जो पोरियो आहे, बल्कि इन खां मथे हूंदो। 40 साल खां तालुक़ु मुंहिंजो जुड़ियल आहे, इन करे आउं सुञाणां थो त रियाज़ मंगी तमामु घणो इन में पंहिंजो कमु कयो आहे ऐं बग़ैर कंहिं हुनजे उहो पंहिंजे ई हिकिड़ी धुन में पंहिंजे हिकिड़े कम सां कमिटेड आहे। ऐं मुंहिंजी दुआ आहे त रियाज़ मंगी पंहिंजे कम सां ईअं जुड़ियो रहे ऐं असांजे नौजवाननि जे लाइ इहा तमामु उत्साह जहिड़ी ॻाल्हि आहे त एॾी वॾी डेडिकेशन, एॾी वॾी कमिटमेंट, एॾी वॾी हिकिड़ी कंट्रीब्यूशन जेकी सिंध जे लाइ, असांजे पाकिस्तान मुल्क जे लाइ तमामु ख़ूबसूरत आहे। ऐं रियाज़ जा स्कल्पचर न सिर्फ़ु असांजी सुञाणपनि पूरी दुनिया में, बल्कि उनजो कमु ईंदड़ वक़्त में तमामु घणी अहमियत वारो अञा थींदो ऐं अञा उनजो कम जे माण्हू लिखंदा, ॻाल्हाईंदा ऐं रियाज़ पंहिंजे इन्हनि मौज़ूअनि समेत ईअं कम खे जारी रखंदो। कुछ सिटूं जे करें साईंदा साहब ओ मंगणा ईंदे, ओ मंगणा ईंदे, ओ मंगणा ईंदे हेल बसंतीअ में पीला गुल ॾींदे। ओ मंगणा ईंदे हेल बसंतीअ में पीला गुल ॾींदे। हेल हेॾा जो गुल फुल टिड़िया हन वठी, हेल मूंखे बंदिश आहे त बसंत आहे, ज़ाहिर आहे पंहिंजूं कैफ़ियतूं जेके दर्द ग़म जूं आहिनि उहे कंहिं ॿिए मौक़े ते, पर हीउ बसंत मुशाइरो आहे, कोशिशि कंदुसि त मां उनखे निभाए वठां। हेल हेॾा जो गुल फुल टिड़िया हन वठी, तूं अची त पुछां तोखां किथ मां रखां। हेल हेॾा जो गुल फुल टिड़िया हन वठी, तूं अची त पुछां तोखां किथ मां रखां। तुंहिंजे यादुनि सां दिल मन ऐं दामन सॼो, तुंहिंजे यादुनि सां दिल मन ऐं दामन सॼो, मां त सुपरी अॻे ई भरियूं थो वतां। मूंखे ईअं थिए लॻो राति चांडरो कीअं, मूंखे ईअं थिए लॻो राति चांडरो कीअं, तुंहिंजे चोटीअ चगुन में टुबियूं थे हयूं। मूंखे ईअं थिए लॻो राति चांडरो कीअं, तुंहिंजे चोटीअ चगुन में टुबियूं थे हयूं। मां लुछिस पए त को गीत वाई लिखां, मां लुचिस पए त को गीत वाई लिखां, पर सिटूं तुंहिंजे वारनि में विचड़ियूं रहियूं। मूंखे ईअं थिए लॻो राति चांडरो कीअं, मूंखे ईअं थिए लॻो राति चांडरो कीअं, तुंहिंजे चोटीअ चगुन में टुबियूं पे हयूं। मां लुछिस पए त को गीत वाई लिखां, पर सिटूं तुंहिंजे वारनि में विचड़ियूं रहियूं। गज़ल जो रंग थोरो थी वियो आहे त मां पहिरीं तव्हांखे हिकिड़ो गज़ल ॿुधायां। ॾिनूं तो तहक हूंदो
जो फिजाज खुशगवार आहे। वाह वाह ॾिनो तो टक हूंदो जो सवेरे ॻाल्हाए तव्हांखे इहो चयो त प्यार जे बारे में ॿुधायो त मां ॾाढा संजीदा क़िस्म जूं शयूं खणी आयो हुयुसि। इहो सुठो कयो साईं। बसंत दुनू तो टहक हूंदो जो फिजाती खुशगवार आहे। लॻे थो वार छोड़िया तो हवा जो मुश्क बार आहे। वाह 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 वरी चइजो साईं वरी चइजो दिनू तो टहक हूंदो जो फिजाज खुशगवार आहे। लॻे थो वार छोड़िया तो हवा जो मुश्क बार आहे। उहा दिलि जा हुई मुंहिंजी जॾहिं खां थी वई तुंहिंजी। उहा दिलि जा हुई मुंहिंजी जॾहिं खां थी वई तुंहिंजी। न उन ते इख्तियार आहे न तो ते इख्तियार। साईं वरी ॿुधाइजो साईं वरी ॿुधाइजो। उहा दिलि जा हुई मुंहिंजी जॾहिं खां थी वई तुंहिंजी। न उन ते इख्तियार आहे न तो ते इख्तियार आहे। लकीरनि वांगियां कॾहिं न मुठ में बंदि थी सघंदो। लकीरनि वांगियां मुठ में न कॾहिं बंदि थी सघंदो। असांजो मुश्क वांगुरु इश्क आलम आशिकारा। ॿियनि जे लाइ फतवाऊं ऐं पंहिंजे लाइ दावाऊं। ॿियनि जे लाइ फतवाऊं ऐं पंहिंजे लाइ दावाऊं। सभई लादीन आहिनि मुहतसिब हिकु दीनदार आहे। ॿियनि जे लाइ फतवाऊं ऐं पंहिंजे लाइ दावाऊं। सभई लादीन आहिनि मुहतसिब हिकु दीनदार आहे। ही शेर ख़ासि तवजो जे लाइ। बका जे ऐं फना जे फ़लसफ़े खे तय कयो तिड़के। बका जे ऐं फना जे फ़लसफ़े खे तय कयो तिड़के। गुलनि जे मुल्क ते पलल आहे शबनम अश्क बार आहे। बका जे ऐं फना जे फ़लसफ़े खे तय कयो तिड़के। गुलनि जे मुल्क ते पलल आहे शबनम अश्क बार आहे। थिया उशाक शायद देस मां परदेस ॾे राही। थिया उशाक शायद देस मां परदेस ॾे राही। न का अख अश्क बार आहे न का दिल बेकरार। थिया उशाक शायद देस मां परदेस ॾे राही। न का अख अश्क बार आहे न का दिल बेकरार आहे। अचण जो तो चयो आहे त ईंदी तूं ज़रूरु ईंदी। अचण जो तो चयो आहे त ईंदी तूं ज़रूरु ईंदी। सजण साईं मगर हीअ ज़िंदगी बे एतबार आहे। उहो ई चंड आहे समुंड आहे आऊं तूं आहियूं। उहो ई चंड आहे समुंड आहे आऊं तूं आहियूं। ॿिन्ही खे पोइ बि हिक ॿिए जो लॻे थो इंतज़ार आहे। अदम खां पोइ वजूद आहे ऐं उन खां पोइ अदम साॻियो। अदम खां पोइ वजूद आहे ऐं उन खां पोइ अदम साॻियो। हयातीअ जो इहो विस्तार अलाए इख़्तिसार आहे। अदम खां पोइ वजूद आहे ऐं उन खां पोइ अदम साॻियो। अदम खां पोइ वजूद आहे उन खां पोइ अदम साॻियो। हयाती जो इहो विस्तार आहे इख़्तिसार आहे। ॾिनो तो टहक हूंदो जो फिज़ाज खुशगवार आहे। लॻे थो वार छोड़िया तो हवा जो मुश्क बार आहे। दिल में हुन तशरीफ़ फरमाई है। दिल में हुन तशरीफ़ फरमाई है। नेठ गुलशन में बहार आई है। दिल में हुन तशरीफ़ फरमाई है। नेठ गुलशन में बहार आई है।
हिन चमन में जा बहार ई था ॾिसो इन चमन में जा हिन बहारी चमन था में ॾिसो। जा बहार ई था ॾिसो ज़ख्म दिल जो रंग ऐं रहनाई त आहे ज़ख्म दिल जो रंग ऐं रहनाई त आहे सूर ओरण ले अगर साथी खपे सूर ओरण लाइ सूर ओरण ले अगर साथी खपे मूं सां गॾु मुंहिंजी अकेलाई त आहे वाह वाह वरी चइजो वरी चइजो वरी चइजो वरी सूर ओरण ले अगर साथी खपे मूं सां गॾु मुंहिंजी अकेलाई त आहे वाह 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 प्यार में कोको थिए थो सुरखुरु प्यार में कोको थिए थो सुरखुरु वरना मजनू वारी रुसवाई त आहे वरना मजनू वारी रुसवाई त आहे चंद जी चांदण तारनि जी चमक चंद जी चांदण तारनि जी चमक कंहिं रुखे ज़ेबा जी ज़ेबाई त आहे ज़ेबा जी ज़ेबाई त आहे चंद जी चांदण तारनि जी चमक कंहिं रुखे ज़ेबा जी ज़ेबाई त आहे दिल जे ज़ख्मनि जो सदा ताज़ो रहणु दिल जे ज़ख्मनि जो दिल जे ज़ख्मनि जो सदा ताज़ो रहणु हुन जे नेणनि जी मसीहाई त आहे दिल जे ज़ख्मनि जो सदा ताज़ो रहणु हुन जे नेणनि जी मसीहाई त आहे सिर जे नेज़े ते चढ़ियो छा थी पियो सिर जे नेज़े ते चढ़ियो छा थी पियो ही असांजी रस्म आबाई त आहे सिर जे नेज़े ते चढ़ियो छा थी पियो ही असांजी रस्म आबाई त आहे हू बि मैयत जो अचे पियो मुंहुं ॾिसणु हू बि मैयत जो अचे पियो मुंहुं ॾिसणु वसल जी आख़िर घड़ी आई त आहे हू बि मैयत जो अचे पियो मुंहुं ॾिसणु वसल जी आख़िर घड़ी आई त आहे खून नाहक जाइज़ आहे मैं हराम खून नाहक जाइज़ आहे मैं हराम अहिड़ी फतवा शेख फरमाई त आहे खून नाहक जाइज़ आहे मैं हराम अहिड़ी फतवा शेख फरमाई त आहे आख़िरी शेर आहे त यार आतिफ़ खां ईअं पासो न कर यार आतिफ़ खां ईअं पासो न कर प्यार जे नाहे शनासाई त आहे आतिफ़ खां ईअं पासो न कर प्यार जे नाहे शनासाई त आहे यार आतिफ़ खां ईअं पासो न कर प्यार जे नाहे शनासाई त आहे वाह वाह रस्ते ते हलंदे घर में वेठे बाज़ारनि में घुमंदे फिरंदे प्यार जूं ॻाल्हियूं प्यार जूं प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं कॾहिं मुंहिंजे हथ में पंहिंजो हथड़ो ॾेई समुंड किनारे नंगे पेरें आलीअ वारीअ ते यकसाहीअ डोड़ी कॾहिं आलीअ वारीअ ते यकसाहीअ डोड़ी डोड़ी किरी पवे थी ऐं मां तोखे खणी वठां थो भाकुर पाए कॾहिं शहर जे कंहिं बाग़ीचे जे थधिड़ी कॾहिं शहर जे कंहिं बाग़ीचे जे थधिड़े छबराटे ते वेही तुंहिंजा सोना रूपा टहक ॿुधां थो तुंहिंजा सोना रूपा टहक ॿुधां थो कॾहिं शाम लड़ीअ जे वेले एकांत में मुंहिंजनि ॿाहुनि में झूलीं थी पर तूं ॿुध पर तो साण इहे सभु ॻाल्हियूं तॾहिं थींदियूं आहिनि
जॾहिं तूं मौजूद न हूंदी आहे। वाह 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 वाह, तूं मौजूद न हूंदी आहीं। वाह वाह। वाह।